ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। पीर साईं पागरो सदाई अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। फंक्शनल लीग हिन वक़्तु हिकु अवामी ख़िदमत जो नालो आहे। यूसी किरतलीअ में मरहूम फ़कीर चनेसर वसाण जूं अवाम ऐं जमात लाइ वॾियूं ख़िदमतूं हुयूं। अहिड़ो इज़हार फंक्शनल लीग डिवीज़न अॻुवान फ़कीर मोहम्मद इस्माइल महर प्रेस क्लब रुकन बुरड़ा जे तरफ़ां ॾिनल आजियाने में शिरकत दौरान कयूं। फ़कीर मोहम्मद इस्माइल महर वधीक चयो त बलदियाती चूंडनि में असां मुखालफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पागारो जे दुआउनि सां कामयाबी हासिल करे हमेशह जीअं ज़िले साहिब जे ज़िले जो अवाम गॾु फंक्शनल लीग हिन वक़्तु पीर साईं पागारो सिंध जे अवाम जो हिकु सियासी उत्साह बणिजी चुकी आहे। छो जो असांजा मुखालिफ़ हिन वक़्तु अवाम वटि पंहिंजो सियासी एतमाद विञाए चुका आहिनि। अॼु बि अवाम भेद पागारो जे नारे हेठि फंक्शनल लीग सां गॾु आहे, जॾहिं त प्रेस क्लब जे सदर जान मोहम्मद अबड़ो फ़कीर मोहम्मद इस्माइल महर खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराई, जॾहिं त उन मौक़े ते फ़कीर ख़ालिद चनेसर वसाण, फ़कीर जमील वसाण, फ़कीर नवाज़ ख़ासकेली, फ़कीर आबिद वसाण ऐं ॿिया अॻुवान गॾु हुआ। रिपोर्ट करे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन।